بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين. अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू अॻिते वधंदे फ़िक़े में नजासत जे मौज़ू ते ॿियो दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। नाज़रीन मोहतरम, पंहिंजी गुफ़्तगू जेका आहे नजासत जे बारे में हली रही आहे ऐं उन खां इन खे बयानु करण खां पहिरियां ज़रूरी सम्झां थो हिकु ॿ नुक़्तो तव्हांजे साम्हूं बयानु कयां, इन खे थोरी हुनजी वज़ाहत बि कयूं ऐं इहो ज़रूरी थो सम्झां। असां मुआशिरे में पाक ऐं साफ़ हिकु सम्झूं था। इन पाक जेका आहे साफ़ हूंदी आहे, साफ़ जेका पाक हूंदी आहे। ऐं ॿी जेका गंदगी मेराण ऐं नजिस खे बि हिकु सम्झूं था। जेका गंदगी आहे उहा नजिस आहे ऐं जेका नजिस आहे उनखे गंदगी शुमारु कयो था। असां इन में फ़र्क़ु पैदा कोन था कयूं, बल्कि मुआशिरे में इनखे हिकु सम्झो थो वञे। बल्कि शरीयत में पाक हिकु शइ आहे, साफ़ ॿी शइ आहे। यानी गंदगी हिकु शइ आहे ऐं जेका आहे नजिस जेका आहे ॿी शइ आहे। मिसाल जे तौरु मां तव्हां साम्हूं मिसाल बयानु कयां। अगरि मिसाल हिकु शइ साफ़ आहे ऐं नजिस कीअं आहे। हिकु शइ मिसाल को ॿार आहे या को शख़्स को ॿार आहे, अगरि कंहिं फर्श ते पेशाब करे, अगरि उन खे फर्श खे धोऊं कोन था बल्कि कपिड़े वग़ैरह सां अगरि उन खे जेका आहे उघी छॾे त इहो जेका आहे असां सम्झूं था इहो साफ़ आहे। असां हिन खे सम्झूं था जेका साफ़ थी वञे पाक आहे, बल्कि इहा जेका इस्लामी जेका शइ साफ़ आहे बल्कि पाक कान्हे का। इन खे जेका आहे असां जेका आहे नजिस शुमार अगरि इहा का शइ साफ़ थी वेई ज़ाहिरनि, पर इहा शइ नजिस हूंदी। अगरि इन ते का शइ वरी आली कपिड़ो वग़ैरह अगरि लॻी वञे असां वेहूं जॻह वरी असांजा कपिड़ा वग़ैरह नजिस थी वेंदा। अगरि इन सां असां निमाज़ नथा पढ़ी सघूं। यानी हिकु साफ़ हिकु शइ ऐं जेका नजिस ॿी शइ आहे। हाणे ॾिसो बाद ॾिसो असां कपिड़ा वग़ैरह धोऊं था, वॉशिंग मशीन में था विझूं था, त हीअ जेका असां जेका जंहिं कपिड़े खे ॿ दफ़ा धोइणु ज़रूरी आहे, असां हिकु दफ़ा धोई करे असां सां सुकणा करे छॾिया, उनखे इस्त्री करे पाए छॾिया, अगरि इहे साफ़ आहिनि बल्कि पाक कोन्हनि खे। असां जेका इन शइ खे असां पाक सम्झूं था, उन सां निमाज़ वग़ैरह पढ़ूं था, अहिड़े कपिड़नि सां जेका आहे निमाज़ न थींदी बल्कि जेका अगरि साफ़ आहिनि बल्कि पाक न आहिनि। असां जेका इन जो लिहाज़ मुआशिरे में इन जो लिहाज़ नथो कयो वञे बल्कि इन जो लिहाज़ करणु घुरिजे। ऐं ॿी तव्हांखे मिसाल ॾियां, मिसाल तव्हां इस्पतालनि में वग़ैरह में ॾिसो डॉक्टर वग़ैरह कंहिं मरीज़ जो खून वग़ैरह कढनि था त उते जेका रत वग़ैरह किरे थी, खून वग़ैरह किरे थो, सफ़ाई जे करे छा जेको पाउडर खणी था अचनि जेका केमिकल पाणी विझी मिसाल सर्फ वग़ैरह उते हाणे जेको हिकु वाइपर आहे जेको हुनजे जेका धागनि सां ठहियल आहे उते घुमाए इहो सॼो असांखे इस्पताल में सॼा घुमाए था छॾनि। हालांकि इहे ॾिसो साफ़ आहे मैदान, बल्कि जेका शइ फर्श वग़ैरह नजिस रहंदो, पर इन जो असां ख़्यालु कयूं। ऐं ॿियो जेको आहे हिकु जेका आहे मेराण ऐं ॿियो जेका आहे नजिस। अगरि कोई इंसान जेको मथां को शख़्स मज़दूर आहे, कमकार करे थो, कंहिं मज़दूरी ते कमकार करे थो, कपिड़ा पघारणा या कोई शख़्स गराज ते वग़ैरह ते कमु करे थो, उनजा जेका कपिड़ा सॼा कारा थी था वञनि, उहो जे निमाज़ टाइम थिए थो उहो चवंदा आहिनि मुंहिंजा कपिड़ा मेरा थी विया आहिनि, पाक निमाज़ कीअं पढ़ां। हालांकि जेका अहिड़े कपिड़नि सां इंसान निमाज़ पढ़ी सघो जेसीं तक इन्हनि खे नजास नथी लॻे इहे कपिड़ा पाक आहिनि। हाणे असां मेरनि कपिड़नि खे जा मेरा थी विया आहिनि उन्हनि खे नजिस सम्झूं, बल्कि इहे नजिस कोन्हनि खे बल्कि इहे पाक आहिनि। अगरि इंसान जेको निमाज़ जो टाइम थी वियो आहे त इन्हनि कपिड़नि सां इंसान निमाज़ वग़ैरह पढ़ी सघे थो। इहे नजिस कोन्हे, जेसीं तक नजाज़त नथी लॻे इहे कपिड़ा पाक आहिनि। ऐं इहे शयूं जेके ॾिसूं उहे कहिड़ियुनि शयुनि सां जेके इहे कपिड़ा या इहे कहिड़ियुनि शयुनि सां शयूं जेके नजाइज़ थियूं उहे तव्हांजी ख़िदमत मूं बयानु कयो त उहे शयूं 10 आहिनि। ऐं इनशाअल्लाह हर हिक जे मसइले में अॻिते गुफ़्तगू कंदासीं। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाईंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।